ताला कुरान करीम में फरमाया वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन। आई उई माण्हू जेकी दीन जी राह में मेहनतों कल कोशिशों कल अल्लाह से फरमाया तो लनहदियन्नहुम और जरूर असां उन जे लाइ रस्ता खोलींदा आहियूं असां उन जे लाइ रस्ता खोलींदा आहियूं। अल्लाह फरमाए तो उन जे लाइ असां जे दीन जे मामले में जेको असां जे दीन जे मामले में अचे हबीबन जे दीन के बुलंदी जे लाइ अचे अल्लाह से फरमाए तो मुख्तलिफ आरजी तौर ते उनके तकलीफूं जरूर ईंदियूं पर अल्लाह अज़्ज़ व जल तो फरमाए उन जे मथा मेहरबानी मुंहिंजी बि थींदी आहे मदीने जो मीर बि उन्हनि जे मथा मेहरबानी कंदो। अब हिकिड़ो सच्चो वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां ॿुधंदो दिल थी चवे त कुछ ब शेर हाजी गुला नबी महेसर जा अर्ज कयां। अज तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे अब जी जी जो बेड़ो तरियो आ हथ मथे खणी मूंसां पढ़ाए अज तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे हम दर दव्या बारो भरियो मुंहिंजा मिठा तुझे करे अबू जहल अंधो थियो आई काठ पियो सुडका भरे आई काठ पियो सुडका भरे ओ थोड़ो थियो भागल भरियो मुंहिंजा मिठा तुझे करे। अबा यार जी मोहब्बत मदीने वारे साईं जो इश्क मुझा मुर्शिद सोना कंबर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हा अबा इश्क मुस्तफा मोहब्बत मुस्तफा इताअत मुस्तफा बंदे की उन मकाम ते पहुंचाईंदी आ जिथे को मलाइक बि नथो पहुची सके एदे मलाइक बि नथो पहुची सके। अर्ज पियो कयां मदीने वारे साईं जा गुलाम हुजूर जा आशिको महबूब जे दीन जे तालिब इल्म जो केडो वडो मकाम केडो शान केडो मर्तबो आ एक पक्को ही सच्चो वाक़ियो आ किताबन में भी दर्ज आहे असां ॿुधंदा पिया अचूं काफ़ी अरसे खां वठी एक शख्स आ जंहिंजो नालो आ खान कल्लात वञे पियो जी रस्ते तां तालिब इल्म फकर जी मानी वठो अचे हाणे उन जी सवारी उतां गुज़री आई उन के को धक लगियो थाबड़ जी पियो पत्थर लगी उस पैर में मानी भी किरी पी द पाण भी किरी पियो वो खान कल्लात वडो अमीर आ जागीरदार आ लही पियो सवारी ता तालिब इल्म के खणी करे भाकुर पाताईं से भाकुर पाए चई सबा केड़े मदरसे जो तालिब इल्म आहे साईं फिलाणे मदरसे जो तालिब इल्म आया
मानी किरी पईया हाणे उस्ताद मुखे गलाइंदो उस्ताद मारींदो हाणे मां छा कया आन कलात छा कयो आ तो गाल बुध उस्ताद सां त गाल न कजा हाणे पंहिंजे घर वियो आ घरां पंहिंजी घरवारी खे थो चे मानी तैयार कर मानी हेतिरे तालिब इल्मनि जे लाइ तैयार कराई अथई हाणे मानी तैयार कराए मदरसे तो पहुचाए तालिब इल्म खे बि पाण वठी आयो आ रात जो अख लगी वई त ॾिसे थो मदीने जो साईं ख्वाब में तशरीफ़ फरमा जो औला नबी महेसर रहमतुल्लाह अलैहि उन ई ॻाल्हि खे बयान फरमायो आहे तो जेकॾहिं मेहरबानी मुस्तफ़ा करे अतीर नाहे हुयुसि गुनहगार हिकेड़ो न लेकिन लखन जो लजो तो पुनल यार पालियो हुयुसि गुनहगार हिकेड़ो न लेकिन लखन जो लजो तो पुनल यार पालियो पर हशर में हज़ारे नबी ब्या बंदा मगर तो खुदा के सबिन का प्यारा करोड़े करम ही चई चवाजे बदल जन शिकेलू फेले तवाजी ऋषि डोगणा तब डमर जे न डातर मोहाबी अवाजे वने कुल मुझारो न आगम हशर में नायूं निदन का असा के मोहम्मद अमा जो सहारो अख अख सां लगी हुई निंड में आन कला थो चे ॾिसां थो त मदीने जो साईं ख्वाब में तशरीफ़ फरमा थियो आ तालिब इल्म दीन जो तालिब इल्म उनके हकारत वारी नजर सां न ॾिसो बुरी नजर सां बि न ॾिसो कमतर नजर सां बि न ॾिसो दीन जे तालिब इल्म जो वॾो मक़ाम आ वॾो शान आ वॾी फज़ीलत आ मुजादा मुंहिंजा मिठा बा जिनके सीने में क़ुरान आ सुबुह जो क़ुरान आ मंझंदि जो क़ुरान आ रात जो क़ुरान आ उथे त क़ुरान आ वेहे त क़ुरान आ सुम्हे त क़ुरान आ सीने में क़ुरान आ उहो वॾे शान वारो वॾे मक़ाम वारो आ वॾे मर्तबे वारो आ मुंहिंजा मदीने जा साईं फरमाइनि था तालिब इल्म दीन जे रस्ते ते हलण वारो जेकॾहिं उन जे दीन जे रस्ते में हली हली करे दीन जी ख़िदमत में दीन जो इल्म पढ़ण में उन जी मौत अची वञे मुंहिंजा आका फरमाइनि था उहो शहीद आ उन जे लाइ डायरेक्ट जन्नत जा दरवाज़ा खुलियल आहिनि महबूबन टे एड़ा अशखास आहिनि हदीस में हुजूर फरमायो इन्हनि जी दुआ कॾहिं बि रद्द नाहे थींदी यानी जेकॾहिं दुआ घुरनि त दुआ ज़रूर क़बूल थींदी साहबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह केड़ा आहिनि मुंहिंजा आका फरमायो हिकु त अबू अम्मा पंहिंजे बच्चे जे लाइ दुआ घुरे सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ यार हिकु त अबो अम्मा पंहिंजे बच्चे जे लाइ दुआ घुरे अबे अम्मा जो वॾो मक़ाम आहे वॾी फज़ीलत आहे वॾो मर्तबो आहे अल्लाह जो क़ुरान पढ़ो सूरे अल्लाह जो क़ुरान पढ़ो 15 पारे में लिखियल आहे वक़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना अल्लाह से फरमायो मु रब जो फैसलो आहे मु रब जी हिकमत आहे मु रब जी कोरट आहे मुंहिंजी
इबादत कयो मुखे ही सजदो कयो पर मुखा बाद में जेकर सुनो इखलाक सुनी ताज़ीम सा पेश अचणो तो ओ ता जो अबो ता जी अम्मा आहे उनन जे अग्या तवा पंजा कदम झुकाए छजो पंजो सिर झुकाए छजो केतरो झुकायो अल्लाह फरमाया इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। अल्लाह फरमाए तो तहां जड़ा निंढड़ा हुयो तब तहां जे लाए तहां जी अम्मा तहां जो पी केडो न बाज हो केडी न मेहरबानी कंदो हाणे जेकर इन्हनि ॿिन्हिनि मां को हिकु उम्र रसीदा थी वञे अबो वॾी उम्र वारो थी वञे या अम्मा पोड़ी थी वञे अबो पोड़ो थी वञे त पोइ छा कयो इएं नचो ओ पोड़ी ओ पोड़ा इएं नचो बेअदबिया गुस्ताखिया बल्कि जिए तवां जे लाए निठपण में तवां जो ख्याल कयो अल्लाह तो फरमाए उफ़्फ़िन वला तनहरहुमा उफ़ पंजे अबे अम्मा के नचो छिड़को बन वकुल लहुमा क़ौलन करीमा उन्हनि जे लाइ करम नवाज़ी वारा बणजी वञो भई झुकाए छॾो हथ उन्हनि जे लाइ वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमति वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। वाह 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 अब्बी अम्मा जो एडो वडो शान एडो मकाम हुजूर फरमान था नमाज पढ़े पंच गाना नमाज पढ़े जिक्र अज़कार करे पटका जुब्बा कुब्बा पाए आका फरमान था खबरदार थी जो जेका पंजी मां नाराज थी वने जेका पंजो पीउ नाराज थी वने हुजूर फरमाइन था क़यामत वारे ॾींहुं जेकॾहिं मां महबूब मदीने जो ताजदार खुदा के अर्ज किया था मौला अब्बे अम्मा जे नाफरमान की बख्श माफ कर आका फरमाइन था रब तआला मुंहिंजी बि दुआ क़बूल कोन कंदो। अॼुकल्ह ॾिसो पीउ मां जी केॾी नाफरमानी केडी नाफरमानी लंबी तवील हदीस अबू दाऊद में हुजूर फरमाइन था और रब जी दरबार में सदा रेज थिंदुस मौला इन्हनि खे माफ कर मौला माफ कर अल्लाह सी फरमाए दो मुख्तसर अर्ज कया अल्लाह फरमाए महबूबा हर अंगल तो जो मां मञण जे लाइ तैयार आहियां पर अब्बे अम्मा जे नाफरमान खे उन वक्त ताईं कोन मां बख्शींदो सान जेसी ते हिननि जा पीउ मां हिननि खां राज़ी न थी। इन्हें जे लाए नौजवानो जेकर चाहो था तो जन्नत मिले तो पंजे मां जे पेरन जे हेठां जन्नत मां जे पेरन जे हेठां दस्तगीर बादशाह पीर खां पुछा कई त सही तव्हां पीराने पीर दस्तगीर कीअं थियो फरमाइन था मां पंहिंजी अमड़ जी दुआ जी बदौलत थियो। इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह एडो वडो असांजे फिक़्ह हनफी जो इमाम जे महबूब जे इश्क में कुछ अर्ज कियो ए तो अंतल्लज़ी लौलाका मा खुली कमरू अंतल्लज़ी लौलाका मा खुली कमरू अल्लाह वला खुली कल वरा लोलका। वाह इमाम आज़म अबू हनीफा तो जो मुस्तफा सा इश्क ये तो या रसूल अल्लाह जेकर अहां न छुहा
न दुनिया ठही हा न ज़मीनूं ठहना न आसमान ठहना काशे कोन ठहे हा हर शे अवां जे बदौलत ठही आहे दुनिया जो ज़र्रो ज़र्रो ठहियो आहे अवां जे नूर जे सदके ठही आहे पर पाण फरमाइनि था वबिकल मसीहो आता बशीरम मुखबीरा ये तो वडी गाल थी आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम बा अवां जा कसीदा गाईंदा सुभान अल्लाह त चो यार अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला हुजूर जो सहाबी कसाए से कुबरा वारे सही टाइम बुधायो अञा आहिनि कसाए से कुबरा वारे ये रिवायत हदीस नकल कई है अनस बिन मालिक का रिवायत महबूबन की खिदमत में एक शख्स आयो सहाबा बैठा हुआ हुजूर के सलाम अर्ज के हुजूर सलाम जो जवाब दिनो सहाबन पूछो त ही फिलाणे गोठ जो आ फिलाणे इलाके जो आ सुञातो कोन त आहे के नालो छा थस केड़ी बिरादरी खानदान जो आ मुझे आका तो मुझा आका गैबदान नबी आहिन अबा अकीदो आहे या ना आहे अबा अज असां हिते वेठा आहियूं साईं जे मदरसे में वेठा हूं न पर असां जो ईमान अकीदो आ वेठा हिते हूं तारीफ मुस्तफा जी हिते पिया कयूं ईमान अकीदो आ त असां जे इन लफ्ज़न के असां जे अर्ज के मदीने जो साईं गुंबद खदरा मां बुधी ॾिसी रहियो आहे साईं अजीब हदीस आ ॿुधी नबी सिंह गैबदान नबी हुया न फरमायूं त ए शख्स दे खबर तू जिन्नात जे केड़े कबीले मां हिते आयो आहे जिन्नन जे केड़े कबीले मां आयो आहे तू हिते तुझो ताल्लुक केड़े जिन्नात मखलूक सां है अर्ज की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा महबूब मां शैतान इब्लीस जो पड़पोटो आया चाया पड़पोटो यानी शैतान जो इब्लीस आ उन जे मुझे विच में बस शुजरा मुझो अब्बो मुझो डाडो यानी शैतान जो मां पड़पोटो आया मुझे आका फरमाए मुखे खबर आ तुझो नालो ही आ तुझे पियो जो नालो ही आ सुभान अल्लाह त चो यार सहाबा हैरान थिया अजीब कमाल ओ तदा त मां अर्ज कंदो आन इनन के केड़ी खबर त मुस्तफा जो छा मकाम आ मां ई अर्ज कंदो आया पान सुरखी अखा सिवा लाल लब महबूब जा तू तप जो बूथ ॾिसो बेअदब महबूब जा गैबदान नबिया अज जो मुसलमान तो जे मुस्तफा के दीवार जे पोया भित जे पोया जी खबर ना है तो छा थी रहियो आ हुजूर फरमाइस तुझी उम्र घणी आ कम उम्र तुझी घणी आ या रसूल अल्लाह जदा आदम जा पुत्र बुझो जदा सुने आदम जा पुत्र पाण में भिड़या होया काबील ऐं हाबील पाण में भेड़ो कयो हुयो उन वक्त आऊं निंढो हुयुस पर मुखे उन वक्त पूरी पकवा जाना मुखे खबर आ जदा यो वाक्यो थियो हुयो झेड़ो थियो मुझे आका फरमायो तुझी एतरी उम्र उन अर्ज कयो या रसूल अल्लाह मुझे आका फरमायो भला दे खबर कीअं आयो आहीं अर्ज करे या रसूल अल्लाह मां वट अल्लाह जे नबी जा सलाम खणी आयो आया ओ मुझा महबूब मां हजरत इब्राहिम जो दौर डिठो आ शीस अलैहिस्सलाम जो दौर डिठो आ यूसुफ सोने जो दौर डिठो हजरत मूसा जो दौर डिठो हजरत ईसा जो ज़मानो डिठो हिकड़े दी
हज़रत ईसा जी दरबार में हाज़िर थियो आया वेठो हुयोसि ओ चतो हज़रत ईसा अवां जे ज़िक्र खे छॾे ॾिनो अवां जी तारीफ़ पियो करे ईअं पियो चए त मिम्बाद इस्मुहु अहमद अन करीब ओ आमना जो लाल जिंजो ज़हूर दुनिया ते थियण वारो आहे एॾे शान वारो आहे एॾे मक़ाम वारो आहे पोइ अर्ज़ कयो त सुना ईसा अलैहिस्सलाम जेकॾहिं उन महबूब जो दौर मूं ॾिठो हबीबन जो ज़मानो मूं ॾिठो अब मां महबूब जी ख़िदमत में हाज़िर बि थींदुसि आका जे हथ ते कलमो बि पढ़ंदुसि त मुस्तफ़ा जो ग़ुलाम बि थी वेंदुसि ईसा अलैहिस्सलाम उन वक़्तु चयो त ॾे ख़बर जॾहिं तूं मुस्तफ़ा जो ज़मानो ॾिसी त हिकिड़ो अर्ज़ मां तोखे कयां थो मां तोखे ॻाल्हि थो चवां मुंहिंजो सलाम मदीने वारे साईं दरबार में ज़रूर पेश कजां मुझो सलाम हबीबन जी दरबार में जरूर पेश कजां मुझा आका खुशी में मां पन पिया फरमान पिया त हा ईसा जे मथां रब जो रहमतूं हुजन बरकतूं हुजन हाणे अर्ज़ करे या रसूल अल्लाह मां फिलाणे जिन्नात जे क़ौम मां आहियां हेतिरा अरसो हेतिरो टाइम गुज़री चुको आहे हर नबी जी ख़िदमत में हाज़िर थियुसि पर सुकून क़ल्बी मूंखे अवां जे दरबार में आयो आहे अवां जी कदमनि में आयो आहे मुंहिंजा महबूब हाणे मूंखे पंहिंजो कलमो पढ़ाए मुसलमान बनाए पंहिंजो ग़ुलाम बनाए महबूब त ग़ैबदान नबी अर्ज़ पियो कयां त मुंहिंजा आका फरमाइनि था हिकु त अबू अम्मा पंहिंजे बच्चे जे लाइ दुआ घुरे मौला मुझे बच्चे के कामयाब कर ओ मुझा मौला मुझे बच्चे के दीन जो आलिम कर दीन जो हाफिज कर इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमाए तो के अर्ज को त साईं हेॾे वॾे मक़ाम ते कीअं पहुची आहे पाण फरमाइनि था हेॾो वॾो मक़ाम मस्तबू जेको मूंखे मिलियो आहे बराहे रास्त मुस्तफ़ा जे दीन जो इल्म मुंहिंजे सीने में आयो आहे इहो मुंहिंजे मथां मुझी अम्मा जी दुआ जे बदौलत थियो आ अम्मड़ जी दुआ है तॾहिं मां इमाम आज़म अबू हनीफो बणजी वियो आहियां अम्मड़ जी दुआ है तॾहिं पीरान पीर अब्दुल कादिर जिलानी बणजी वियो आहियां अब्बो अम्मा पंहिंजे बच्चे जे लाइ दुआ हुज़ूर फरमाइनि था उन जी दुआ रद न थींदी ॿियो मुंहिंजा आका फरमाइनि था दीन जो तालिब इल्म दीन जो तालिब इल्म जो दीन जे इल्म पढ़ण जे लाइ अचे मदरसे में वो जेकॾहिं दुआ घुरे न कंहिंजे लाइ उनखे विहारे तालिब इल्म खे विहारे जिस बच्चा मुंहिंजे लाइ दुआ बच्चा मुंहिंजे लाइ दुआ घुर वो कुरान पाक पढ़ण वारो तालिब इल्म हिफ्ज़ करण वारो या दर्स निज़ामी पढ़ण वारो केड़ो बि तालिब इल्म हुजे और दीन सां उन जो ताल्लुक हुजे वो हथ खणंदो रब जी दरबार में अल्लाह से उन जी दुआ खे क़बूल फरमाए छे मुझा आका फरमाइनि था टियों शख्स हुजूर फरमाइनि था जेको मज़लूम हुजे जिनजे मथां ज़ुल्म कयो वञे के पैसे वारो माण्हू उन जे मथां ज़ुल्म करे गरीब आ कुछ कोन तो करे सके पूछी न तो सके उन सां विड़ी न तो अगियो ताकत वारो आ पैसे वारो आ ही गरीब मिस्कीन वेचारो छा कंदो विड़ी न तो सके मुझा आका फरमाइनि था हा हाणे जेकॾहिं इहो शख्स मज़लूम उन जे लाइ बददुआ करे जेको उन खे इज़ा पियो जे तकलीफ पियो जे मुझा आका फरमाइनि था फिल फोर इन जी बददुआ ऐं इन जो आवाज़ रब ज़ुल जलाल जी दरबार में पहुचे थो इन जे लाइ मज़लूम खे भी इज़ा न ॾियो तकलीफ न ॾियो अर्ज़ पियो कयां त तालिब इल्म जो केॾो वॾो मक़ाम आहे हुज़ूर जी दरबार में हिकिड़ो सहाबी आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हिकु अहिड़ो अमल ॿुधायो जंहिं अमल करण सां मां डायरेक्ट जन्नत में हलियो वञा
मस्जिद नबी में साहबा करम वेठा मजलिस इल्म पढ़न पिया हदीसू बयान पिया कन कुरान पाक पढ़न पिया वेठा मुजा आका अलैहि सलातु वसलाम इरशाद फरमायो ओ फिलानो टोलो वेठो आ न यो कुरान पाक पढ़ी रहा हन बुधाए रहा हन समझाए रहा हन मुझे हुजूर फरमायो इनन सां गड वनी वेह हुजूर फरमांदा तो जो इनन सां गड वेहण खैरात खां ज़कात खां इबादत खां नमाज खां हर शे खां इयो तुजो वेहण वडो आ ऐं जे तुजी मौत थी तू डायरेक्ट जन्नत में हलियो वे यानी इल्म दीन दीन जो इल्म पढ़ण वारो मानू एडी वडी हैसियत ऐं अजमत रखे पर असा को ख्याल ही कोन था खुदा तो जान आऊं खुद पान इमाम आया जुमो पढ़ाईंदो आया काफी अरसो मु पान इमामत कई आ हैदराबाद में अमशोरो में दियो त खबर यार पंहिंजे ईमान जी गाल कयो गरीबान के कुछ दिसी जाती पाए बुधायो अजकल पेशमामन जी घणी पगार हाफिज साहब कदा पुछा कई त सही साईं पगार घणी पगार घणी 8000 10000 12000 मौलवी जी एतरी पगार न बाबा पर इहो तो खुदा जे कुरान जो फज़ल आ खुदा जे कुरान जो फज़ल आ यार जे कदे को केमिस्ट्री पढ़ाइण वारो फिजिक्स पढ़ाइण वारो साइंस पढ़ाइण वारो अंग्रेजी पढ़ाइण वारो बायोलॉजी पढ़ाइण वारो मैथमेटिक्स पढ़ाइण वारो ग्रामर पढ़ाइण वारो एक पीरियड जा वठे तो 2-3 हजार अब पढ़ाई तो सही एकरो पीरियड पर हेतरा पैसा वठंदो सही महीने एक पीरियड जा हाफिज साहब एक पीरियड जा 5000 पे वठे पर अफसोस आ मुसलमानों जो 24 कलाक तमा के खुदा जो कुरान पढ़ा असा मुसलमान में तो या शे खत्म थी वया जेकॾहिं चऊं चवंदा मौलवी हाणे लालच था कनि मुला लालची आ हेड़ो पर इन जो कदुर तोखे कंदो मुंहिंजा अदा जॾहिं तूं मरंदे दुनिया छॾे वेंदे जॾहिं कब्र में वेंदे मदीने जो साईं चवंदी मुंहिंजा गुलाम ओ मुंहिंजा आशिक ओ मुंहिंजा पतंग परवाना ओ मुंहिंजे दीन जे आलिम जी खिदमत कई ही हुजूर जी हदीस आ मुंहिंजा आका फरमाईंदा क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह सी हाफिज़ कुरान खे चवंदो आलिम दीन खे चवंदो ओ दीन जा आलिमो दीन जे इल्म पढ़ण वारो हलिया वञो जन्नत में हलिया वञो जन्नत में हदीस पाक मुंहिंजा का फरमाइनि था दीन जो आलिम जन्नत में कोन वेंदो हाफिज़ कुरान जन्नत में कोन वेंदो जन्नत जे मेन दरवाजे जे ॿाहिरां हड़ताल करे वेही रहंदो अब हड़ताल थींदी आहे न एहतजाजी मुज़ाहिरो वो मौलवी वो हाफिज वो आलिम दीन रब्बानी आलिम रब जी दरबार में एहतजाज कंदो अर्ज रखंदो मौला तो मुखे तो हुक्म कयो आ जन्नत में वञ पर आऊं जन्नत में न वेंदुसि अल्लाह सी जिब्रील के फरमाइंदो जिब्रील जी रब्बे जलील वञ इन दीन जे आलिम के चो जन्नत में छो न तो वञे हाणे जिब्रील अमीन ईंदो उन आलिम दीन के चंदो हाफिज़ कुरान के चंदो तोखे खुदा जो हुक्म थियो आ जन्नत में वञ जन्नत में छो न तो वञे आलिम दीन चंदो हाफिज़ कुरान चंदो अम्मा पंहिंजे दोस्तन सां वाइदो कयो हो जे जन्नत में मां वेंदुसि तव्हां के बि पाण सां गॾु जन्नत में हलो वठूं हलो वेंदुसि इहो तो थी नथो सघे ऐं ईअं अकेलो जन्नत में वञे अल्लाह सी फरमाईंदो ए दीन जा आलिम ॿुधा घणा माण्हू जन्नत में वठी वेंदे ए हाफिज़ कुरान ॿुधा घणा माण्हू जन्नत में वठी वेंदे हाणे जीअं बि आलिम दीन जा हथ धोराया हथ चुमिया खिदमतूं कयूं हाफिज़ कुरान जूं खिदमतूं कयूं उन जी दुनियावी मामलात में उन जी मुआवनत कई हर मामले में उन सां गॾु रहियो
वो आलिम दीन या हाफिज कुरान चंदो मौला ही मूसा गड्ड हुंदा हा दुनिया ते हर मामले में मूसा गड्ड हुंदा हा अल्लाह सी फरमाइंदो इहे भी जन्नत में वेंदा मुस्नद इमाम अहमद बिन हंबल आंदो त हिक आलिम दीन 70,000 एड़ा बाना जंजे मथा जहन्नम वाजिब थी चुको होंदो वो बगैर हिसाब किताब जे जन्नत में वठी घणा 70,000 अल्लाह जा बाना बगैर हिसाब किताब जे जन्नत में वठी वो आलिम दीन हाफिज कुरान बुजुर्गान दीन अल्हम्दुलिल्लाह आलीशान मरकज़ा अहले सुन्नत जो मदरसो वा इन मदरसे में पंजी मुआमनत कयो रुपयो बरपिया 5 रुपया मिलायो हिस्सा खैर मिलायो खुदा तो जाने मुके हाफिज साहब इन हवाले से कुछ भी कोन चयो वा पर मुझे दिल चयो त मां कुछ अर्ज रखा दीन जो इदारो वा दीन जो इल्म पढ़ियो थो वने हाफिज कुरान बनाया पिया जन मुझे महबूब जी हदीस आ खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु मुजा आका फरमाइन था मा भले में भलो मानो उहो आ जेको कुरान पाण भी पढ़े त पंजे बच्चन के भी कुरान पढ़ाए पंजे बच्चन के भी कुरान पढ़ाए मां इन शे के खिलाफ न हा अल्हम्दुलिल्लाह मां दुनियावी तालीम मुंग पढ़ी आ मां इन शे के खिलाफ न हा कहारो के दीन न पढ़ायो दीन सा गड दुनियावी तालीम भी दियो उते भी खर्च कयो पर ता जो फोक्स जेको होजे फोक्स अव्वलन तरजीह जेका तहां जी हुजे उहा हुजे दीन जे इल्म जे पढ़ण जे लाइ अव्वलन तहां जी तरजीह दीन के इल्म जे पढ़ण जे लाइ इए न थे जो सुबाने दुनिया जी लालच में अचो अब मुल्लो थी मुजो पुट छा थींदो मुल्ला कया छा कंदो मस्जिद संभाले वेही रहंदो 8-10,000 पगार मिलंदो छिके छिके 15,000 किथा माई हलाइंदो किथा बच्चा हलाइंदो किथा घर हलाइंदो खुदा जी इज्जत जो कसम मां रब जे घर में बैठो मां रब जे घर में बैठो मां को अरब खरब पति करोड़पति न हन सही पर खुदा जी इज्जत जो कसम मां असा उन खां भला आहियूं हां असा उन खां भला हूं फखुरा मदीने वाले ताजदार जी मोहब्बत ते हुजूर जी गुलामी में असा उन खां भला हूं जेके लख लख रुपया पगार खणन था पर हाफिज कुरान खुदा जी इज्जत जो कसम जिथे भी वींदा हूं मानो ताजीम में उठी भी रहदा यार या मेहरबानी मदीने वाले साईं जी भली ओडा डॉक्टर वठी अचो इंजीनियर वठी अचो हेडा मु गुनाहगार के विहारियो पाण सा गड उन डॉक्टर इंजीनियर सा गड हाफिज साईं के विहारियो मानु हिन जी ताजीम कंदा मानु हिन जा पैर चुमदा मानु हाफिज जावेद जा हथ चुमदा उन डॉक्टर इंजीनियर के बिना आंगुरन जो हथ कोन दीदा छो हु डिग्री दिनी आ अंग्रेजी पढ़ियो आ दुनियावी तालीम पेट के पालने जे लाए खुदा जो कसम ही दीन जो इल्म जको आए दुनियावी सवर जी वेंदी त आखिरत में सवर जी वेंदी आ हाँ या गाल बिल्कुल इनमें कोई शक कोने पगारूं घटन असांजो दुनियावी मामलात में कुछ न कुछ मुश्किलातूं परेशानियूं थींदियूं आहिनि का वडी गाल कोने पर कब्र में क़यामत वारे ॾींहुं मदीने जो साईं फरमाइंदो तकलीफ़ुनि जे बावजूद ओ हाफिज़ कुरान तकलीफ़ुनि जे बावजूद बि तो सभिनि शयुनि खे मुंहुं ॾिनो अच त मां तोखे भाकुर पया मूंसां गॾु जन्नत में हलियो इन जे लाइ दोस्तो दीन जे इल्म में फ़ाइदो आ दीन जे इल्म में फ़ाइदो आ दीन जे इल्म में हिते भी तहां जे लाइ अज़मत आ त तहां जे लाइ हुते भी अज़मत सुभाणे ईअं न थे जो तहां दीन जो इल्म बच्चन के न पढ़ायो रुगे अंग्रेजी पढ़ायो ABCDEFGHIJK जन को हमरा मरी वने अब उन जो पी अब उन मता पढ़े ABCDEFGH अरे बा उन के इतरो तो पढ़ायो तो कुल तो पढ़े एकड़े हमरा जा ब पुत्र एकड़े के कहीं मुल्लो हाफिज कुरान कहीं से दीन जो आलिम कहीं से ओए तरह दरवेश मानू की खाते में न अनबा अवा हे हाने मौलवी साहब हाफिज कुरान हिकड़ोरी पुटवरी पढ़ाई उन के अमेरिका मोकली बर्तानिया मोकली लंदन मोकली त आला तालीम पढ़िया नालो कमाया पढ़ी हमरा मोकिया पूछा क्यों सा अवा पढ़ी आयो के वा हेतरी डिग्री पढ़ी आयो
अल्लाह अकबर कबीरा जने खबर पिस बाबू इन जो पी मरी यो हाने वापस अच मोटी आयो खल्क वेठिया हजारे लखे मानू वेठान हमरान चयो न के बा तू घणो पढ़ियल ही ही तवारो भा हाफिज घणो पढ़ियला जी मां घणो पढ़ियला या यो बेचारो छा पढ़ियला माने गाल बुध अबो तुजो मरी यो जनाजो बु तू पढ़ा कुल बु तू पढ़ी हर शे तू कर हर शे तो के करणी अल्लाह कबीरा जदा उन जो मौको आयो जनाजे पढ़ण जी गाल आई कुल जी गाल आई हथ बदे बी रहो बाबा मां यो पढ़ियो करा मुके पंजाबे पढ़ायो ही कोन हुयो पढ़ायो ही कोन हुयो जदा हाफिज कुरान जदा अग्या आयो कुरान पढ़े पो त लख मन में रोण जो आवाज शुरू थी जो तो दिसो तो छा तो खुदा जो कुरान छा तो खुदा जी कुरान जी अजमत भली हो वली डिग्री पढ़ण वारो आ पर हु निसोरो जट्टा जाहिला केतरो पढ़ल होजे खुदा जो कसम मां चंदो हां जेकरा कुरान पढ़ण वारो आ दीन जो इल्म पढ़ण वारो आ पर जेकरा अंग्रेजी पढ़ण ब घट आहे का वडी गाल कोनेगा तो खुदा जे कुरान का वधिक बी का तालीम आहे को इने जेला दोस्तों बुजुर्गो मुसलमान भाईरो साईं जे मदरसे में अचण वारो पंजे बच्चन के भली दीन जो इल्म दुनिया भी पढ़ायो और उन सा गडो दीन भी पढ़ायो न एतरो इए कोन तो चाहतो उन के मुफ्ती कयो आलिम कयो हाफिज कयो पर एतरो उन के दीन जो इल्म पढ़ायो जो सुबाने ता मरी वणो त कब्र ते चार कुल अची पढ़ल खबर पे त फातिहा किए पढ़बी आ खबर पे त खत्मो किए दीबो आ खबर पे त बाबे के जनाजे के कब्र में लाहणो किया किए पढ़नो आ छा करणो आ छा ना है करणो एतरो तो न के दीन जो इल्म होजे एतरो तो पंजे बच्चे के पढ़ा सुबाने मरी वणी तो के जनाजे के गुस्ल बुझे न गुस्ल बुझे न असा वट ठिको होंदो आ मौलवी साहब जो न शरीयत में इस्लाम में ये कोने इस्लाम में यो आए तो उन जो बच्चो उन के गुस्ल दींदो पुट उन के गुस्ल दींदो वेजा अजीज उन के गुस्ल दींदो बच्चे जी वडी में वडी कुर्बानी बेचारो पढ़ाई कोने उन जे दीन जे रस्ते ते उन के तो आंदो ही कोने को वो केडा उन के खबर त दीन में मामला छाए किए गुस्ल दिया किए जनाजो पढ़ाया किए कफन दिया किए दफन कया किए कब्र में लाया का खबर कोने का पर दस्तगीर बादशाह पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु वा सुना दस्तगीर तुझे अजमत के कुर्बान वो मां ई अर्ज कंदो हां ओ मन्यो यान यारो आहा जी अमरजी असा जो तनारो जी दस्तगीरा असा जो तनारो ओ जी दस्तगीरा सहारो ज़ईफ़ल ओ किनन को झिड़न जो कुनन में किनारो ओ जी दस्तगीरा साईं जना हाफिज़ कुरान कारी साहब पिया कुरान पाक पढ़ण जे लाए कारी साहब तो पढ़ा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ा अलम अलिफ बा ता ज़ा जीम हा खा दाल दाल कारी साहब के साईं गाल बुध यो मां सब पढ़ियल आया बाबा उठा भला शुरू कर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम मालिक यौमिद्दीन साईं मां इहो भी पढ़ियल आया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब साईं इहो भी पढ़ियल आया सयकुलु सुफा साईं इहो भी पढ़ियल आया तलकर रसूल फदलना साईं इहो भी पढ़ियल आया लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकु मिम्मा तुहिब्बुन साईं इहो भी पढ़ियल आया वल मुहसनातु मिनन निसाई साईं इहो भी पढ़ियल ला युहिब्बुल्लाहुल जहरा इहो भी पढ़ियल आया भाई जा समिउ मा उनजिल रसूली साईं इहो भी पढ़ियल वलो अन्ना नज़लना साईं इहो भी पढ़ियल आया हत्ता के अड़ा सिपारा दस्तगीर बादशाह पीर याद पड़ी कारी साहब हैरान थियो ची हल बना तो इंसान ही जिन्नी अड़ा सिपारा याद करे हुई हेतरो ही 4-5 साल तुझी उम्र आ हां यो मुझो कमाल कोने मुझी अम्मा जो कमाल मुझी अम्मा के पेट में जदा हुंदोस अम्मा बुहारो दीदी थाव मजीदी कमकार कंदी हाफिज जावेद साईं पान फरमाइन था अम्मा जे पेट में हुस पर अम्मा फजूल गालियों कोन कंदी ही फजूल गालियों कोन कंदो ही फाश कोई कोन गलाइंदी ही अम्मा जी ज़बान ते रुगो कुरान ही कुरान हुंदो हो वो जेतरा महीना पेट में हुस मां अड़ा पारा अम्मा जे पेट में याद करे आयो हां एड़ियों अमड़ियों होजन एड़ा ब अमड़ियों होजन एड़ा बच्चा होजन अल्लाह से इन इदारे के आबाद अल्लाह से इन इदारे के आबाद
हिकिड़े शख़्स जो वाक़ियो आहे उहो मरी वियो पर उन खां पहिरीं उन पंहिंजी माई खे चई उन पेट सां ई उनजी माई चई मुंहिंजो बच्चो जॾहिं दुनिया ते अचे न हिकिड़ी वसियत थो कहे नसीहत थो कहे मुंहिंजे बच्चे खे भली दुनिया जी तालीम बि ॾिजां पर मुंहिंजे बच्चे खे हाफ़िज़ क़ुरान कजां थी सके मां बच्चा हला न बच्चा हलाए मरी वञा बच्चो उनजो ॼाओ उनजी अमड़ खे उनजी वसियत नसीहत थियली घरवार ज़ाल खे हाणे उनजो बच्चो जो ॼाओ उन पंहिंजी मुड़ुस जी वसियत खे नसीहत खे क़बूल कयो जॾहिं बालिग थियो बच्चो वॾो थियो 2-3 सालनि जो मदरसे में उनखे दाख़िल कराई जीअं जो चई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रात जो सुती पई आहे अख लगी पई आहे चए थी मां ॾिसां थी त मुंहिंजो मुड़ुस तो चए त तोखे मुबारक हुजनि अॼु तो मुंहिंजो बच्चो मदरसे में दाखिल करायो आहे रब ताला मूंखे जन्नत जा दरवाजा मुंहिंजे लाइ खोले छॾिया रब जे कुदरत में जलाल अची वियो अल्लाह सी फरमाया ए मुंहिंजा बाना तो पंहिंजे बच्चे खे खुदा जो क़ुरान पढ़ायो मां तुंहिंजे मथां महिरबान थियो आहियां तुंहिंजा सगीरा कबीरा सभु गुनाह माफ़ कया आहिनि वञ जन्नत में तुंहिंजा जन्नत जा दरवाजा खुलिया पिया कोशिश कयो पंहिंजे बचड़नि खे दीन जो आलिम हाफ़िज़ क़ुरान दीन में असांजे लाइ अज़मत आहे दीन में रहमत आहे दीन में बरकत आहे दीन मदीने वारे ताजदार जो आहे हुज़ूर जो दीन असांजे लाइ शिफ़ात कंदो क़ब्र में बि क़यामत में बि व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।